बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सैयदी या रसूल अल्लाह। जी त ही जेके भी बाईपास आहिनि तक़रीबन बदीन खां वठी ही शादी लार्ज थरकूल जो रोड आहे, उन बाईपासनि ते टोटल ही बोर्ड मुजाहिद को लॻायो वियो आहे। ऐं इन जो लॻाइण जो मक़सदु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दरूद पढ़णो आहे। हू ॾिठो वञे त जॾहिं बाईपास तां का बि गाॾी गुज़रे थी, अल्हम्दुलिल्लाह त हीअ जॾहिं बोर्ड ते नज़र पए थी त ऑटोमेटिक ई जंहिं बि शइ खे ॾिसिजे थो त उहो पढ़ण माण्हूअ खे दिलि चए थी त पढ़िजे। जीअं लिखे पियो आहे अस्सलातु वस्सलाम अलैका या सैयदी या रसूल अल्लाह। इन जो आहे त दरूद पाक पढ़ने वाले के लिए अल्लाह की रज़ा और रहमत लिख दी जाती है। अल्हम्दुलिल्लाह जंहिं बि मुजाहिदी लॻायो आहे उहो सलाम जे मुस्तहिक़ आहे। अलाह से उन ते रहमतूं करे, उनजे कारोबार रिज़क़ में बरकत करे। ही तमामु बहितरीनु ऐं ॾिठो आहे त पूरो जीअं तक़रीबन बदीन खां शादी लार्ज इहो आहे 50 किलोमीटर 48 किलोमीटर आहे। उन हर चौक ते हर मोड़ ते अहिड़े ई बोर्ड लॻाया पिया आहिनि जेको उन्हनि बाईपासनि ते। हाणे हिकिड़ो इहो लॻल आहे, ॿियो हू धंग ते बाईपास आहे, ॿियो हेठि चीमा पंप ते आहे। हिन सभिनी पासे ते इहे बोर्ड लॻाया विया आहिनि। अलाह से हिन जे कम में वधीक अलाह से हिन खे अजर ॾे ऐं इहे सलात व सलाम जा बोर्ड हर हंधि हलण वारे जा रब बेड़ा पार करे।